अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ में अवां खे भली कार आवां फराज शाह। सब खां पहिरियां नज़र विझंदासीं हेडलाइंस ते। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जी सदारत हेठ कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस। कोर कमांडर्स पारां एटमी कमांड कंट्रोल सिस्टम ते एतमाद जो इज़हार। ISPR मूजिब कोर कमांडर्स जो चवण हो त पाकिस्तान ज़िम्मेवार एटमी मुल्क आहे। एटमी असासन खे को बि ख़तरो नाहे। इलेक्शन कमीशन कराची में बल्दियाती चूंडूं अणॼातल मुद्दे ताईं मुलतवी करे छॾियूं। चीफ इलेक्शन कमिश्नर जी सदारत हेठि इजलास। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त कराची में मकानी चूंडूं कराइण लाइ हर मुमकिन कोशिश कई, पर घरू वज़ीर ॿुधायो आहे त पुलिस अहलकारनि जी खोट सबबि फ़ौज ऐं रेंजर्स पोलिंग स्टेशन्स ते ड्यूटी नथा करे सघनि। सिंध जे इतलात वारे वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त पीपल्स पार्टी अॼु बि चूंडुनि लाइ तयारु आहे। असांजे उम्मीदवारनि जी तयारी मुकमल आहे। जेकॾहिं इलेक्शन कमीशन पंहिंजो फ़ैसिलो वापसि वठे त हू उन जी आजियां कंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां सिंध जे गवर्नर कामरान ट्रेज़ोरी ऐं मुत्तहिदा जे सरबराह डॉक्टर ख़ालिद मक़बूल सिद्दीक़ीअ जी मुलाक़ात। पीपल्स पार्टीअ सां थियल मुआहिदे ते अमल न थियण ते ख़दशनि जो इज़हार। मुत्तहिदा वफ़द वज़ीर आज़म खे चयो आहे त पीपल्स पार्टीअ सां मुआहिदे ते अमल न थियो त पोइ संदन हुकूमत में हुजण जो को जवाज़ नाहे। वज़ीर आज़म पारां MQM जा ख़दशा ख़तमु करण जी ख़ातिरी। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी काबीना समेत शहीदनि जे यादगार कारसाज़ ते हाज़िरी। शहीदनि जी यादगार ते गुलनि जी चादर चाढ़ी वई। वॾे वज़ीर चयो आहे त अवाम जी हुक्मरानी आणण में पीपल्स पार्टी कामयाब थींदी। असां पंहिंजे शहीदनि खे कॾहिं बि नाहे विसारियो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में डॉक्टरनि, पैरामेडिकल स्टाफ ऐं नर्सिंग पारां रिस्क अलाउंस ख़तमु करण ऐं पघारुनि में कटौतीअ ख़िलाफ़ OPDs जो बाइकाट एहतजाजी मुज़ाहिरा। हज़ारे मरीज़ डॉक्टरनि जे पोयां रुलंदा रहिया। नाज़रीन, ही हुयूं हेडलाइंस। तफ़सीली ख़बरुनि जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ YouTube चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।